पहिरीं त असां इन मीडिया जा बेहद शुक्रगुज़ार आहियूं जेको असांजो ही आवाज़ ऐवाननि ताईं पहुचाए रही आहे। त रज़ा साहब, इन हिसाब सां असीं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ हमेशह मज़लूम अवाम जी ॻाल्हि कई आहे ऐं मज़लूमनि जी ॻाल्हि कई आहे। हींअर बि असीं मज़लूमनि सां गॾु आहियूं। पर तव्हांखे आउं ॿुधाईंदो हलां त अहम इशू जेको असांजो आहे जेको आहे तइलीम आहे। ऐं तइलीम खसणु जेको असां सम्झूं पिया त इंतिहाई वॾी साज़िश आहे। हेसी ताईं पीपल्स पार्टी तइलीम खां माण्हुनि खे महरूम करणु, स्कूल बंदि करणु ऐं जेकॾहिं स्कूल हलनि पिया त उहे बि बंदि हालत जी सूरत में हली रहिया आहिनि। त आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हींअर ताज़ो हीअ असांजे इतिजाजनि दौरान असांखे ख़बर पई आहे त हिते उस्मान निज़ामानी में इन में मथां चापुड़ किरिया आहिनि जिन खे स्कूल मौजूदे तौरु ॿार बची विया आहिनि। इन खां अलावा ऐं उस्मान शाह हुड़ी में असांखे ख़बर पई आहे त मथां जेका लोह लॻल हो उहो छित लाहे ठेकेदार जेको सो लोह विकिणे ऐं फ़रार थी वियो आहे। उन जी का ख़बर कान्हे। त असांजी तइलीम सां सरासर या नाइंसाफ़ी थी रही आहे। असांजे ॿारनि खां तइलीम खसी पई वञे। अन में जेको हिकु स्कूल आहे उन में बि हिकिड़ो ठेकेदार हिकिड़े माण्हू कौज़ो करे रखियो आहे, बाअसर माण्हू, उहो स्कूल बंदि आहे। त ऐं अहिड़ा कई हिकिड़ो छा तव्हां तालका झंडो मरी ऐं तइलीम वज़ीर खे ऐं तइलीम जे DO साहब खे जेको हींअर मिठू साहब आयो आहे, जेकॾहिं हुन न ॾिठो हुजे असां हुनखे हिन मीडिया जे ज़रिए हिकु आवाज़ में ॿुधाइण था चाहियूं, अचो असां तव्हांखे पूरे तालका झंडो मरी जा स्कूल ॾेखारियूं। जंहिं स्कूल में 300 ॿार पढ़नि पिया त हिकिड़ो टीचर, किथे किथे टीचर ई न आहे, ॿार पंहिंजो पाण खे पढ़ाए रहिया आहिनि। ऐं किथे किथे स्कूलनि में बाअसर माण्हुनि कब्ज़ा करे पंहिंजा वाड़ा ठाहे छॾिया। इन लाइ असां इन ॻाल्हि जी इतिजाज कंदा रहूं पिया ऐं कंदा रहंदासीं। ऐं अॼु बि असांजी इतिजाज आहे ऐं इहो इतिजाज मरण घड़ी ताईं असांजो जारी रहंदो। त तव्हां मीडिया वारनि जा असां निहायत शुक्रगुज़ार आहियूं त तव्हां जेको आहे सो असांजो आवाज़ ऐवाननि ताईं पहुचायो था। ॿी ॻाल्हि इहा जेका तालके झंडेमरी जी स्पेशली पूरी सिंध में जेका तालके झंडेमरी जी तालीम आहे उहा सफ़ा तबाह आहे। तबाह कीअं आहे त असां स्कूलनि जा जेके विज़िट कया आहिनि ऐं स्कूलनि में असां विया आहियूं। ऐं ॿी ॻाल्हि इहा जेका असांखे सम्झ में नथी अचे त सिंध गवर्नमेंट जो मक़सदु छा आहे। स्कूलनि में असां ॾिठो आहे त टीचर्स कोन्हे, 300 खां मथे ॿार पढ़नि था, हुते हिकिड़ो टीचर पढ़ाए रहियो आहे। ऐं जेको स्कूलनि जा जेके आहिनि से वॉशरूम न आहे, स्कूलनि में पाणी जी सहूलियत मौजूदु न आहे। ॿी ॻाल्हि इहा 4 ॾींहं मीडिया ते बि आयो आहे उस्मान निज़ामानी में हलंदड़ क्लास जे मथां जेके शागिर्द वेठा हुआ उन्हनि जे मथां स्कूल जा चापड़ किरिया आहिनि। ऐं उहा ॻाल्हि जेका आहे सा मीडिया में आई आहे। ऐं जेको DO साहब आहे या हुते जेको अमलो आहे टंडोलहार जो, उन जो को बि अञा ताईं उन्हनि सां न ताउन कयो वियो आहे, न राब्तो कयो आहे। असां इहा इन ॻाल्हि जी शदीद मज़म्मत था करियूं। ॿी असांखे हींअर ताज़ो जेका ख़बर पई आहे त जुमा खान में हिकिड़ो बाअसर माण्हू स्कूल ते कब्ज़ो कयो वेठो आहे। असांजो मक़सदु इहो आहे त तालके झंडेमरी जी जेका तालीम आहे उहा ॾिनी वञे, छो त तालीमी जेका आहे सा बुनियादी हक़ आहे ऐं अॻियां जेको मुआशिरो तरक़ी करे थो उहो तालीम जे बुनियाद ते करे थो। असां जेको आहे सो वज़ीर आला सिंध खे, तालीम जे मिनिस्टर खे ऐं जेको हींअर ताज़ो DO साहब आयो आहे इन खे अपील था करियूं त महिरबानी करे तालके झंडेमरी जी जेका तालीम आहे उन ते ध्यानु ॾे। असां हिते पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे प्लेटफॉर्म ते गुज़िरियल 3 सालनि खां वठी एहतिजाज कंदा रहिया आहियूं। छो असां हिते पाकिस्तान तहरीक इंसाफ़ 25,000 वोट खयो आहे। एज़ अ अपोज़िशन जेको आहे सो असां इहो किरदारु अदा कंदा रहंदासीं। जेके बि तालके जे अंदरि स्कूल बंदि आहिनि असां तालके जे अवाम जो जेको आहे सो आवाज़ उथारींदा रहंदासीं। असां अॻु में बि जेको आहे सो एहतिजाजी कैंप लॻाया आहिनि, एहतिजाजी मुज़ाहिरा कया आहिनि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे प्लेटफॉर्म ते। हाणे बि असां एहतिजाजी कैंप में प्यारलुनि में वेठा आहियूं। अॻियां बि जेको आहे सो असांजो इरादो इहो आहे त अञा बि असांजे स्कूलनि सां जेको आहे सो असां सां ॻाल्हि ॿोल न कई वई, असांजूं स्कूलूं न खोलियूं वयूं। असां जेको आहे सो MPA साहब सूबाई वज़ीर जेको मिनिस्टर आहे पंहिंजो ज़िया बादशाह जे घर जे साम्हूं जेको आहे सो वेही करे एहतिजाजी कैंप लॻाईंदासीं।
असल में ॾिसो पहिरें ॾींहं खां वठी असां एहतियात कंदा पिया अचूं कि इंतिज़ामिया त अञा ख़ामोश सुतो पियो आहे, उनखे का परवाह ई कोन्हे। छो त ॿारहाड़ी जा वीचारा जेके ॿार आहिनि उन्हनि खे त इहो ई रायो आहे कि जेके अमलदार आहिनि असांजा उहे इहे ई था चवनि ॿारहाड़ी वारनि खे पढ़ाईंदासीं त उहे मथे वधी ईंदा। उन जे करे हू इहे ई था चवनि स्कूल बंदि थियणु खपनि। हू पाण इन ॻाल्हियुनि में मुतमिन आहिनि बाबा स्कूल बंदि हुजनि जीअं हिननि खे तालीम न मिले। तव्हां पाण ॾिसो केतिरा ई स्कूल असांजा बंदि पिया आहिनि। हींअर हिकिड़े स्कूल में ताज़ो तव्हां वाक़ियो ॾिठो हूंदो त मथां चापुड़ किरिया आहिनि, असांजा वीचारा शागिर्द आहिनि जेके उहे ज़ख़्मी थिया आहिनि। असां उन जो मज़म्मत था कयूं, लेकिन असां चऊं था अख्तरनि खे किथे निंड सुतल आहिनि। हिते वेही त बयानूं त वॾा ॾींदा आहिनि बाबा असां तालके टंडोलियार झंडे मरी खे ज़िले टंडोलियार खे असां चमन करे छॾियो आहे। हिननि छा कयो आहे टंडोलियार जे लाइ? सिर्फ़ु इन जो जवाबु ॾियनि। तालके टंडोलियार जो सदर वेही हिते वॾा बयानूं कंदो आहे। अची तव्हां तालके झंडे मरी जो हालात ॾिसो, हालात में तालके झंडे मरी में हिननि छा कयो आहे? तालके झंडे मरी खे हिननि तबाह करे चुका आहिनि। MPA में सभु निंड सुता पिया आहिनि। ऐं संधा ॿार जेके पढ़नि था कंहिं ॿाहिरि मुल्कनि में पढ़नि पिया, असांजा जेके ग़रीबनि जा ॿार आहिनि उहे वीचारा तालीम खां महरूम आहिनि। असल में ॻाल्हि इहा आहे त तइलीम खे सिंध में जेको आहे हथ सां वठी तबाह कयो पियो वञे। छो त हिननि जी जेका गवर्नमेंट जी सिंध गवर्नमेंट जी जेका सियासत आहे उहा हले जहालत ते पई। तालीम खसी वई आहे असांजे औलाद जे लाइ, असांजा जेके ईंदड़ जेको मुस्तक़बिल आहे उन जे लाइ। सिर्फ़ु इन जे करे सुबुह जो ही असां के सवाल न करीनि। असां वटि मिनिस्टर अचनि था अची वोट वठण लाइ, सिर्फ़ु 5 सालनि खां पोइ अची ज़ाहिर था थियनि। हींअर ज़ियाबाद शाह सूदो अञा सूदो असांजे तालके झंडे मरी में असांजे वार्ड में ज़ाहिर न आहे थियो। 5 साल थियण वारा आहिनि, असांजे वार्ड में ज़ाहिर छो न आहे थियो? असांजा हक़ूक़ न आहिनि छा? असां इंसान न आहियूं छा? असां जानवर आहियूं छा? ऐं आला अख़्तियारनि खे इहो पैगाम ॾियण थो चाहियां, बराए महिरबानी तालको झंडे मरी ते नज़रसानी कई वञे, न त ही अलामती बुख हड़ताल मनर घणी घणी क़ाइमु रहनि।